बिल्कुल असां हिन वक्त मौजूद आहियूं बिरछा में, जिथे महंगाई जो उरूज ते पहुची वई आहे। सब्जियूं समेत आम वापे जूं शयूं जेकियूं आहिनि घर में इस्तेमालु थींदड़ हर रोज़ जी बुनियाद ते, जंहिंमें अटो, घी, सब्जियूं ऐं मुख़्तलिफ़ शयूं जेके इस्तेमालु थी वेंदियूं आहिनि उहे चोट ते चढ़ी वियूं आहिनि। अचो त बिरछा जे शहरनि खां पुछूं था त हू पंहिंजो सिंध वाइस सां कहिड़े ख़्यालनि जो इज़हार कनि था। पेट्रोल जेको सो हींअर 300 रुपया लीटर आहे ऐं उन खां पोइ जेके खाध पीत जूं शयूं आहिनि उन में बिल्कुलु जेको अञा को बि माना लाथ न ॾिनी वई आहे। ग़रीब मिसकिन माण्हू ॾाढो परेशानीअ जो शिकार आहिनि। बराए महिरबानी ख़ुदा खे मञो, जेको हिते जा जेके आला अमलदार आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजो एसी आला ऐं DC मटियारी उन्हनि खे अपील था करियूं, बराए महिरबानी नोटिस वठी खाध पीत जी शयुनि में लाथ ॾिनी वञे। जीअं त हींअर टमाटा 400 रुपया किलो आहिनि ऐं बसर जेको आहे 120 रुपया किलो आहे, पटाटा 80 रुपया किलो आहिनि। उनखां अलावा दाल माश आहे, जीअं त आयल आहे ऐं खोड़ सारियूं अहिड़ियूं खाध पीत जूं शयूं आहिनि जिन ते जेको सो अमल उन जो लाथ जो अमल कयो वञे, ग़रीब मिसकिन माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे। जेॾी महिल पेट्रोल चढ़ंदो आहे हर शइ चढ़ी वेंदियूं आहिनि। हर सामान खाइण पीअण जो इहो पंहिंजो हर शइ चढ़ी वेंदी आहे। किराया विराया, ट्रांसपोर्ट जा किराया, हर शइ वधी वेंदियूं आहिनि। हाणे जॾहिं लथो आहे हाणे ही लाइन ई कोन पिया। असां डिप्टी कमिश्नर खां गुज़ारिश था कयूं, महिरबानी करे ही क़ीमतूं थोड़ी लाइजनि। असांजी 500 रुपया ॾियारी आहे, ख़र्चो 1000 रुपया लॻो पियो आहे, किथां असां पूरी कंदासीं ग़रीब माण्हू। सिंध वाइस सां हिते जे शहरनि ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजो जेको गुज़र सफ़र आहे उहो सब्जियूं, अटो, घी जेके आम वापे जूं शयूं आहिनि उहे घर में जेके आहिनि हर रोज़ जी बुनियाद ते इस्तेमालु थियनि थियूं। लेकिन जॾहिं बि शयूं महांगियूं थींदियूं आहिनि त उनजो रीज़न, उनजी वजह जेकी आहे इहा ॼाणाई वेंदी आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जूं जेके क़ीमतूं आहिनि वधी वियूं आहिनि। अहिड़ी रीति जॾहिं पेट्रोल जी क़ीमत में लाथ थी आहे, उनखां बावजूदि बि आम वापे जूं शयूं जेके आहिनि न लही सघियूं आहिनि। हिननि हुकूमत सिंध समेत डिप्टी कमिश्नर मटियारी, असिस्टेंट कमिश्नर हाला खां मुतालबो कयो आहे त शहर जो दौरो करे शहर में वधंदड़ महांगाई, अटो, घी समेत आम वापे जी शयुनि जी जेको महांगाई वधी वई आहे उन ते एक्शन वठे, असांखे रिलीफ ॾिनो वञे।